मसलो वाला अदा मसलो इहो यादि आयो मुंहिंजा सौट आहिनि मुंहिंजा ॿ घर आहिनि उन दर ते मुंहिंजी ज़मीन आहे उन्हनि जे ॿिनि घरनि जो सॼो निकाल मुंहिंजी ज़मीन में अचे पियो। मां उन्हनि खे चयुमि था महिरबानी कयो हे जेको आहे निकाल बंदि कयो। मां पंहिंजे सौटनि में बि वयुमि अदा हिननि खे चयो तव्हां चइबो असांजे चवण में न आहिनि तोखे जीअं वणे कर वञी। मां साईं वयुमि फिराद न मञी उहो हिकु जवाबदार वठी आयो होॾे पुलिस। वरी मां मीरपुर वयुमि त उहे टे ॿाहिरि अची करे घर में मुंहिंजे पीउ खे कुटियो अथऊं मुंहिंजे अमड़ खे कुटियो अथऊं मुंहिंजे पीउ जी बांह बि भॻल आहे हथ खां हथ बि भॻल अथसि त ॾिसी सघो था हितां बि भॻल अथसि ऐं अमड़ खे चेल में धक लॻल आहिनि। हे निड़ी में जेको घुटान न अथसि निड़ी सुजी वई आहे। 4 भाइर हुया चैनी अची वरितो आहे कुराड़ो मुंहिंजो सुम्हियो पियो हुयो। पुलिस इहा ई आहे जॾहिं असां हिनखे धक लॻा मां खणी आयुमि हिते पुलिस वटि उन में लेटर लिखी ॾिनो। लेटर वारो चयो ठुल वञो ठुल खां असां जेका बात पोगाईंदा आहियूं अॻे एस एच ओ जेको आहे माण्हू छॾे ॾिनो आहे। कहिड़ी पुलिस? मीरपुर पुलिस। वरी मां राब्तो कयो आहे जेको आहे राति एस एच ओ सां। एस एच ओ साईं तव्हां पीउ खे हली मलम पटी करायो पोइ ॾिठो वेंदो। हाणे छा मुतालबो? हाणे मुतालबो इहो आहे एस पी ऐं डी एस पी खां त इहे असांजा जवाबदार जेके चार आहिनि गिरफ़्तार करे न त असां जेको आहे त कोर्ट जो मुंहुं ॾिसंदासीं। असांजो मुतालबो इहो ई असां इंसाफ़ थियो वञे।